फौजी क़यादत सिंतास मुआदे बाबति भारतीय बयाननि खे रद्द करे छॾियो। डफेड़ पखेड़ींदड़ हर कोशिश खे नाकाम बणाइण जो ऐलान। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। कश्मीर पाकिस्तान जी साह जी रग करार। मुल्की ख़ुद मुख्तियारी क़ौमी मुफ़ादनि जो हर क़ीमत ते दिफ़ा करण जो फ़ैसिलो। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस जो चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ पंहिंजी अवाम जी हिफ़ाज़त ऐं क़ौमी दिफ़ा जो हक़ रखे थो। हथियारबंद फ़ौज ऑपरेशन गज़बुल हक़ तहत अफ़गान सरहदी इलाइक़नि मां थींदड़ दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखंदे। चीफ ऑफ डिफेंस फोर्स आसिम मुनीर जो चवणु आहे त हक़ जी जंग में इबरतनाक शिकस्त खां पोइ दुश्मन हाइब्रिड वार फेयर कूड़े मौक़िफ़ ऐं परॾेही मदद ज़रिए पाकिस्तान में बदअमनी पखेड़ण जी कोशिश करे रहियो आहे। पाक फ़ौज पाकिस्तान जे जाइज़ पाणी हक़नि जी हिफ़ाज़त लाइ हर ज़रूरी क़दम खणंदी। सदर आसिफ अली ज़रदारी जी 4 ॾींहनि जे दौरे ते किर्गिस्तान पहुची पियो। किर्गिज़ सदर तरफ़ां शानदार आजिया गार्ड ऑफ ऑनर पेश। सदर आसिफ अली ज़रदारी किर्गिज़ में हम मनसब सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान वापार, सीड़पकारी, तवानाई समेत ॿियनि शोबनि में सहकार ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। शहीद लालक जान निशान हैदर जी अॼु 27वीं वरसी मल्हाई। हथियारबंद फ़ौजनि, फील्ड मार्शल, एयर चीफ ऐं नेवल चीफ पारां शहीद हवालदार लालक जान खे ख़राज अक़ीदत पेश। ISPR जो चवणु आहे त शहीद लालक जान कारगिल जे जंग दौरान आख़िरी साह ताईं दुश्मन सां मुक़ाबिलो कयो। ज़ख़्मी थियण बावजूदि हुन पंहिंजी चौकी दुश्मन हवाले न कई। शहीद लालक जान 7 जुलाई 1999 ते शहादत जो जाम पीतो। संदसि क़ुर्बानी हथियारबंद फ़ौज जी मौजूदा ईंदड़ नस्लुनि लाइ मशरे राह आहे। ईरान जी शहीद सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो मढ़ ईरानी शहर कुम मुंतक़िल। ईरानी मीडिया जो चवणु आहे त मैयत खे हेलीकॉप्टर ज़रिए तेहरान खां कुम शहर मुंतक़िल कयो वियो। कुम खां पोइ पाड़ेसरी मुल्क इराक़ जे मुक़दस शहरनि नजफ़ ऐं करबला में आंदो वेंदो। लखे माण्हू आख़िरी दीदार कंदा। जनाज़े जे जुलूस खां पोइ आयतुल्ला ख़ामनाई खे संदसि अबाणी शहर मशहद में मिटी मां हवाले कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान हाणे कॾहिं बि एटमी हथियार हासिल न करे सघंदो। ईरान सां ॻाल्हियूं बहितर अंदाज़ में अॻिते वधी रहियूं आहिनि। अमरीका ईरान खे फ़ौजी तौरु शिकस्त ॾेई चुको आहे। अमरीकी फ़ौज दुनिया जी बहितरीन फ़ौजनि मां हिकु आहे। वेनेज़ुएला में कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कयो। हिकु साल दौरान अमरीकी स्टॉक एक्सचेंज बुलंद तरीन सतह ते अची चुकी आहे। वाइदा न पर अमली कदम खणो। गज़ा पीस बोर्ड जो हमास खां मुतालबो ऐं बयान में चयो वियो आहे त हुक्मरानी, सिक्योरिटी ऐं इक़्तिदार जी मुंतक़िली रोड मैप मौजूदु थियणु घुरिजे। गज़ा जी क़ौमी इंतज़ामी कमेटी खे मुकमल इख़्तियार ॾिना वञनि। हू रोड मैप ते अमल दरामद जा मुंतज़िर आहिनि। हथियार फ़ौजी इंतज़ामी कमेटी जे कंट्रोल में हुजणु घुरिजनि। इख़्तियारनि जी हक़ीक़ी मुंतक़िली सां ई क़ौमी इंतज़ामी कमेटी आज़ाद फ़ैसिला करे सघंदी। हैदराबाद जी छोटकी घिटी जे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट में 50 खां वधीक दुकान सील। वापारियुनि जी मज़ाहमत, पुलिस सां मुंहमारी। तकरारी जॻह पुलिस जी मिल्कियत आहे। अदालत जे हुकुम ते कार्रवाई कई आहे। पुलिस मामिलो अञा ताईं अदालत में ॿुधणी हेठि आहे। को फ़ैसिलो नाहे आयो। मुतासिर दुकानदार ऐं फीफा वर्ल्ड कप प्री क्वार्टर फाइनल जा दिलचस्प मुक़ाबला जारी। स्पेन पुर्तगाल खे हाराए क्वार्टर फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। डेलास में खेॾियल मैच में स्पेन पुर्तगाल खे 2 जी भेट में 1 गोल तां शिकस्त ॾिनी। पुर्तगाली स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो जो वर्ल्ड कप खटण जो ख़्वाबु पूरो न थियो ऐं मैदान में रोई वेठो।